बैटिंग करण जी दावत ॾिनी। यंग फाइटर मुक़ररा 7 ओवरनि में 108 रन्सूं ठाहियूं, जंहिं में शाहज़ेब बहितरीन बैटिंग जो मुज़ाहिरो कंदे 26 बालनि ते 61 रन्सूं ठाहे नुमाया रहियो। यंग फाइटर खिपरो सिंध ग्रीन डबरी खे मैच खटण लाइ 109 रन्सुनि जो टारगेट ॾिनो। सिंध ग्रीन टारगेट चेज़ करण जी भरपूर कोशिश कई, पर यंग फाइटर जी बहितरीन फील्डिंग ऐं बॉलिंग सबबि सिंध ग्रीन डबरी स्कोर चेज़ करण में नाकाम थी वई। सिंध ग्रीन मुक़ररा 7 ओवरनि में सिर्फ़ 91 रन्सूं ठाहे सघी। यंग फाइटर खिपरो सिंध ग्रीन खे 17 रन्सुनि सां शिकस्त ॾेई फाइनल जो ताज पंहिंजे नाले करे वरितो। फाइनल जो बहितरीन रांदीगर शाहज़ेब खे क़रार ॾिनो वियो, जॾहिं त टूर्नामेंट जो बहितरीन रांदीगर इमरान रहमानी ऐं टूर्नामेंट जो बहितरीन बॉलर सुमार राजड़ खे क़रार ॾिनो वियो। हिन टूर्नामेंट में रांदीगर खे हर छके, कैच ऐं विकेट वठण ते 200 रुपया कैश इनाम ॾिनो वियो, जॾहिं त तमाशाइनि खे बि ग्राउंड खां ॿाहिरि हर कैच पकड़ण ते पिणु 200 रुपया कैश इनाम ॾिनो वियो। टूर्नामेंट में बहितरीन कमेंट्री करण ते सैद रियाज़ अली शाह लकियारी खे कैश इनाम समेत मेडल इनाम तौरु ॾिनो वियो, जॾहिं त बहितरीन स्कोरर मक़सूद अहमद मलाह, बहितरीन मैनेजमेंट ऐं इंतिज़ामिया बिलावल राजड़, लाल मोहम्मद राजड़, ग़ुलाम नबी राजड़, महरम राजड़, सैफुल्ला राजड़ खे बि इनाम तौरु मेडल पाराया विया। टूर्नामेंट में महिमान ख़ास फूड इंस्पेक्टर मोहम्मद बख्श मलाह, सुमरो मलाह, कामरान मलाह, साजिद मलिक, मन कीरियो, मोहम्मद लुकमान राजड़, अता मोहम्मद राजड़, असदुल्ला राजड़, इमरान रहमानी, दादन खान लेगारी, उस्ताद मोहम्मद उर्स राजड़, मुज़फ़र अली जोनेजो, अमीर अली जोनेजो, वाहिद बख्शर, रज़ा राजड़, ज़फ़ुल्ला लेगारी, मोहम्मद खान ख़ासकेली शिरकत कई। आख़िर में आयल ख़ुसूसी महिमाननि खटींदड़ टीम जे कप्तान खे 3000 कैश ऐं हारियल टीम जे कप्तान खे 2000 कैश समेत रांदीगरनि खे अजरकुनि जा तोहफ़ा ऐं ट्रॉफियूं ॾिनियूं। उन मौक़े ते उस्ताद मोहम्मद उर्स राजड़, सैद रियाज़ अली शाह, हाजी माठीणो राजड़ ऐं ॿियनि अपील टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जेको असांजी हिन ग्राउंड ते जो आयो आहे, असांजी टूर्नामेंट TCC जे तरफ़ां हली रही आहे, जंहिंमें 30 टीमूं आहिनि। शहीद मोहम्मद हनीफ़ मलाह जे तरफ़ां रांदि बहितरीनु ऐं थोराइतो या तमाशाइनि जो ऐं जन टूर्नामेंट कराई आहे, उनजो थोराइतो बहितरीनु दाद ॾेई रहिया आहिनि ऐं खिलाड़ियुनि जी भरपूर हिमत अफ़ज़ाई करे रहिया आहिनि ऐं इन सभिनी जो थोराइतो तमामु TCC वारनि जो थोराइतो आहे, तमामु तमाशाइनि जो जेके बि हिते जा क्राउड आहिनि सभिनी जो थोराइतो आहे, जेको सुठो VIP इवेंट रखियो वियो आहे। तमामु महिरबानी। कैमरामैन अली हसन ख़ासकेली सां गॾु वाहिद बख्शर, अपील TV न्यूज़, सांगहड़।